अथॉरिटीअ में जेका हिकु ॿी ख़ुशख़बरी जेका मां तव्हांखे ॾियणु चाहियां थो, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, मूंखे बेइंतहा ख़ुशी आहे। ॾखिण एशिया जे जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि में सिंधी ॿोलीअ जो दुनिया जे ॿोलियुनि जी मां ऑक्सफोर्ड ऐं कैम्ब्रिज ऐं चेंबर्स जे डिक्शनरियुनि सां मां मुक़ाबिलो करण जे लाइ हे पोर्टल सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे असांजे टीम ठाहियो आहे, जंहिंमें 6.25 लख लफ़्ज़ असां अहिड़े नमूने सां दाख़िल कया आहिनि जो तव्हां पंहिंजे 4 इंचनि जे स्क्रीन ते न सिर्फ़ उन्हनि जुमलनि खे अंग्रेज़ीअ में, देवनागरीअ में, सिंधीअ खां सिंधीअ में, अंग्रेज़ीअ खां सिंधीअ में तव्हां करे सघो था। ऐं मां चाहींदुमि त घटि में घटि हिकु लफ़्ज़ मुंहिंजा मथियां महिमान मूंखे ॾियनि ताकी तव्हां सभिनी खे ख़बर पवे त हिन पोर्टल जी असां केतिरी वॾी वुसअत कई आहे। हे पोर्टल हींअर ऑक्सफोर्ड, कैम्ब्रिज ऐं चेंबर्स डिक्शनरियुनि जे मुक़ाबले में सिंधी ॿोलीअ खे उन क़द ते आंदो आहे जो ऑक्सफोर्ड डिक्शनरीअ जो 4.25 लख लफ़्ज़ आहिनि, कैम्ब्रिज जा 7 लख लफ़्ज़ आहिनि ऑनलाइन, सिंधी ॿोलीअ जा 6,25,000 लफ़्ज़ असां हिते दाख़िल कया। मैं बड़े अगर उर्दू मेरे सामने बोलने वाले उन्हें बता सकता हूं कि उर्दू बोलिए जी हींअर वॾे में वॾी जेका उर्दू लुगत बोर्ड आहे उन्हनि पंहिंजी डिक्शनरी ऑनलाइन कई आहे, सिर्फ़ 86,000 लफ़्ज़ आहिनि। मां चाहींदुमि त उहे पंहिंजे ॿोलियुनि खे पंजाबी, सराइकी, बलोची जेके बि असांजूं पख्तून जेके असांजूं ॿोलियूं आहिनि उन्हनि जा अहिड़ा पोर्टल ठाहिनि। मां चाहींदुमि त हिकिड़ो लफ़्ज़ तव्हां मूंखे साईं निसार साहिब जन तव्हां हिकिड़ो पूरो जुमिलो ॾेई था पिया छॾियो। हीअ हाणे हिन जी हिकु जेका आम आहे पिरिय फुटण, हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकु सेकंड जे 6 हिसे में 6.25 लख लफ़्ज़ उन्हनि जो डेटाबेस खणी ऐं तव्हांजे साम्हूं आहे कई पिरिय फुटण सिंधी चवणनि मां, सिंधीअ खां अंग्रेज़ी टू डान। छा इहो ई जुमिलो? ॿियो को जुमिलो, ॿियो को लफ़्ज़, को सफ़ा ॾुखियो, को सिंधीअ जो बिल्कुलु ॾुखियो जो लफ़्ज़? तव्हां सॼो जुमिलो न चओ, हीअ लुगत आहे, इंसाइक्लोपीडिया न आहे। इंसाइक्लोपीडिया जो हीअ लुगत आहे। घाड़ेटो, मां सिर्फ़ घाड़ लिखियो, घाड़ेटो अची वियो हलियो। हाणे तव्हां हिसाब लगाइजो, घाड़ेटो सिंधी देवनागरी खां अंग्रेज़ी डिक्शनरीअ में घाड़ेटो वर्कमैनशिप, हेते तव्हां ॾिसो हिन में न सिर्फ़ अरबी लिखत आहे पर साण साण देवनागरी लिपीअ में बि लिखियल आहे घाड़ेटो। हेठि घाड़ेटो बाबति वधीक इस्तलाह अखरनि जो घाड़ेटो। मिसाल तव्हांजे साम्हूं जेकॾहिं मां अखरनि जे घाड़ेटो खे मां लिखां थो पियो त वरी उहो ई 1 सेकंड जे 6 हिसे में तव्हांखे अखरनि जे घाड़ेटे खे प्रिंट टेक्नोलॉजीअ में लफ़्ज़ कढंदो टाइप मेकिंग। हे मां हिकिड़ो नंढड़ो कमु, छो त असांजा तमामु घणा प्रोग्राम आहिनि, अॻिते असांखे महफ़िल खे अॻिते वधाइणो आहे। हे सॼे जनूबी एशिया जो वॾे में वॾो लुगतुनि जो पोर्टल हींअर सिंधी ज़ुबान वटि आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन खां वॾे फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि मुंहिंजे लाइ का कोन थी थी सघे जेका मां तव्हांजे साम्हूं पेश कयां। साईं हिन में अरबी न आहे, अंग्रेज़ी सिंधी, सिंधी अंग्रेज़ी। घाड़ेटो वर्कमैनशिप कैप्टन जॉर्ज स्टेक जे लुगत में मिले थो पियो। जी साईं एहदा सां मां खे अॻिते वधणो आहे। पदमणी तव्हां था पिया चओ, पदमणी पदमणी जामे सिंधी लुगात मां हुनखे मिले थो पियो कंवल गुल जहिड़ी, कंवल जे गुल जहिड़ी नाज़ुक औरत, तमामु नाज़ुक ऐं हसीन औरत, औरत जे 4 क़िस्मनि मां हिकु क़िस्म। आयुर्वेदिक तबीबनि जे इस्तलाहनि में पदमणी, चतरणी, संखणी, हस्तणी उन जी माना। ॿियो छा खपे तव्हांखे?